बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। करमपुर में जावेद ट्यूशन सेंटर ऐं शहरनि पारां 14 अगस्त यौम आज़ादी वारो ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। 14 अगस्त जश्न आज़ादी हवाले सां तक़रीब कोठाए रैली कढी वई। जावेद उस्मान बिजाणी जी निगरानी में मुनक़िद कयल प्रोग्राम ऐं रैली में मुखी नानकराम गियाणी, चौधरी नंदलाल बालाणी, डॉक्टर शब्बीर अहमद आयो, साहब शाहिद हुसैन नसीराणी, जय अगवान निसार अहमद पांवार, सेठ प्रदीप कुमार सेजवाल, अब्दुल शकूर बाजकाणी, मामो ज़मीर शेख, अवैस अली पांवार समेत शहरनि, इलाइक़े वासनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾी तइदाद में शिरकत कई। प्रोग्राम ऐं रैली में शरीक मेमननि ऐं उस्तादनि पाकिस्तान जी आज़ादी ऐं उन खां अॻु जे पस मंज़र ते बयानु पेश कयो। शागिर्दनि फयाज़ परवेज़ घुनियो, सलमान जावेद बिजराणी, डॉक्टर तारिक नज़ीर नसीराणी, अली शेर जाफ़री, वसीम जावेद बिजराणी, मोहम्मद बख्श जाफ़री, ग़ुलाम यासीन नसीराणी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ हवालनि सां पुरजोश तक़रीरूं पेश करे जश्न आज़ादी प्रोग्राम खे 4 चंड लॻाए छॾिया। नंढड़ी सहेज बालाणी क़ौमी नगमो पेश करे प्रोग्राम जे हाज़रीन खां ख़ूब दाद वसूल कयो। बहितरीन तक़रीरूं पेश करण ते फयाज़ परवेज़ घुनियो खे पहिरीं पोज़ीशन, सलमान जावेद बिजाणी खे ॿी पोज़ीशन ऐं डॉक्टर तारिक नज़ीर नसीराणी खे 3 पोज़ीशन तौरु शील्डूं पिणु ॾिनी वियूं। तक़रीरी मुक़ाबले जे ॿियनि शागिर्दनि खे एज़ाज़ी तौरु मेडल पाराया विया। जश्न आज़ादी तक़रीब प्रोग्राम जी पुॼाणी खां पोइ टाउन ऑफिस चौक खां बंगला मोड़ ताईं पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद रैली कढी वई। रैली में शरीक शहरनि, उस्तादनि, शागिर्दनि, इलाइक़े वासनि हथनि में बैनर ऐं पाकिस्तानी झंडा खणी पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा पिणु लॻाया। शहर जो माहौल पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद जे नारनि सां गूंजी पियो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजराणी, JTN न्यूज़, करमपुर।